नबहानी तो लिखे ते हिकड़ो मानू काबे जो तवाफ पियो करे। सुभान अल्लाह। छा पियो करे? अल्लाह जे घर जो बैतुल्लाह जो तवाफ पियो करे। तवाफ करे पियो पर कदम कदम ते सोने नबी ते सलात पढ़े पियो। सजो ॾींहुं तवाफ कई पर सजो ॾींहुं दुरूद ज़बान तां खुटुस न। कदम कदम ते विख विख ते सलात पढ़ंदो रहियो। वली सगोरे चयो त मूं आखिर चयो मां सब दुआउनि ते क़बूलियत जो हंद आ जेका हिते दुआ घुरबी आ सा अगामी पवंदी आ। तू ॿी बि का दुआ घुर तुंहिंजूं ज़रूरतूं हाजतूं हूंदियूं ॿियो को सुवाल ई नथो करीं रुगे दुरूद तो पढ़ी पियो। चियदा बी का दुआ मुखे हाणे ॾाई नथी अचे बस मुझे ला दुरूद काफी आ। छो त दुरूद जा फायदा मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठा आहिनि। छा ॾिठो थी भला मुखे ॿुधाईंदे? जी हा ॿुध त ॿुधायां। असांजो काफ़िलो हज ते निकितो। ओठ जा इलाइके जा माण्हू गॾिजी काफ़िले जी सूरत में यमन जे मुल्क में जा मंज़लूं कंदा मदीने पाक ॾे अचूं पिया। रस्ते में मुंहिंजो पीउ बि मूंसां गॾु हुयो। मुंहिंजो अबो बीमार थी पियो। कुराड़ो वॾी उमिरि वारो रस्ते में सफ़र कंदे बीमार थी पियो। अहिड़ी बीमारी थी जो हलण घुमण बंद थी वियुसि। काफ़िले वारा तरसी पिया ठीक थे तो गॾिजी हलूं। हिकड़ो ॾींहुं ॿ ॾींहं तरसिया पर पीउ जी तबीयत ॾींहों ॾींहुं ख़राब थींदी वई। ॾींहों ॾींहुं उन जो कमज़ोरी वधंदी वई। ठीक न थियो। काफ़िले वारनि जो भई हाणे हज जा ॾियारा वेझो आहिनि असां तुंहिंजे पीउ जे लाइ वेही त कोन रहंदासीं या त असां सभिनी सॼे काफ़िले जो हज निकिरी वेंदो हलियो। पो सजे काफ़िले वारा मुखे मुझे पीउ के उते ऋण में अकेलो छॾियूं हलिया विया। पीउ बीमार मां मुसाफिर काफ़िलो हलियो वियो अकेलड़ा। उन्हें झंग में उन्हें बर में अकेला रहिजी वियासीं। परेशानी जो आलम न दवा न डॉक्टर न तबीब न साथी न रड़ बुधण वारो न दाह बुधण वारो। उन्हें ऋण में हिकड़ो ॾींहुं गुज़रियो ॿियो ॾींहुं गुज़रियो। पीउ जी तबीयत ॾींहों ॾींहुं बिगड़ंदी वई। आखिर 3 ॾींहं ते अबो वफ़ात करे वियो। परदेस में पीउ गुज़ारे वियो। हाणे त वधीक दुख थी पियो। हिक अबे जी जुदाई जो सदमो वरी हिन खे पूरियां कीअं कब्र कीअं कोटियां कफन किथों आणियां गुस्ल कीअं ॾियां। इन परेशानी में पंहिंजो कपड़ो पीउ जे लाश जे मथां विधुमि। पीउ जो लाश रखियो आहे परेशानी में वेठो आहियां। पुट परदेस ॾाढो परदेस में अकेलाई में वरी जे अबे जी या दुख सदमो अची वने ची हाणे इते रोआ वेठो। दिल चाहियो अबे जो चेहरो ॾिसां कपड़ो जो हटाया त पीउ जो चेहरो सूअर जो चेहरो बणजी वियो। इंसान मंझाउन जी सूरत खिंजीर जी बणजी वई। हाणे त वधीक दुख दिल के सदमो रसियो। हाणे छा कयां काॾे वञा कंहिंखे दाह ॾियां। इन परेशानी जे आलम में इन गम जे आलम में ॿी का बाहर वसीलो नज़र न आयो। मुंह कयुमि मदीने पाक ॾे। जेको गरीबन जो गमख्वार आ जेको मिस्कीनन जो मददगार आ जेको हीनन जो हमराह आ जेको उम्मत जे लाए बिल मोमिनीन रऊफुर रहीम। मोमिनन जे मथा वडी शफकत वारो वडी बाछ वारो नबी आ। मुझा दोस्तों जे तो मु सदड़ा वठी कया हबीबन करीमन के ये सदींदे घोड़ा गाड़ी दे उते ही ऋण में रेगिस्तान में
निंड अची वई अख लगी वई अञा अख लगी आत हसनैन जे नाने जो दीदार नसीब अञा अख लगी आ फातिमा ज़हरा जे बाबा साईं जो दीदार नसीब थी रब करे शरिया रण असा के बजाए रब करे शर असा जी भी यादा वरना जी वने अल्लाह करे शर असा सभनी के भी मदीने वाले जो दीदार थी वने जदों सोना हबीब जलवा कर जाइन हबीबन जे पाक चेहरे के दिसी मुझा दुख लही विया साईं फरमाता छो एडा सड़ड़ा गया छो इतरो परेशान है या रसूल अल्लाह पीउ बीमार गुजारे वियो काफिलो हज ते निकरी वियो ऋण में रहिजी वियुसि इन परदेस में अबो विछड़ी वियो वफात करे वियो वरी उन्हें जी सूरत नापाक जानवर वारी बणजी वई दुखन में दुख अची विया हबीब बी का बाहर नजर न आई तने तवा के सड़ड़ो कयुम साईं फरमाइंदा हाणे गम न कर तुझा दुख लाहिण जे लाए असी पहुंची विया हबीबन मुझे पीर जे लाश ताहिं कपड़ो हटाए पंजो हथ मुबारक फेरियो आ त सूरत इंसान वारी थी पई ऐं सूरत चेहरो चिमकण लगो बदन मां खुशबू अचण लगी जेके लजपाल नबी जो हथ लगी वने त छा तो साईं फरमान था हाणे गम न करे हिन जे गुस्ल कफन दफन जो इंतजाम असी था कयूं महबूब करम त कयो पर बुधायो त हिन ते कीअं करम नवाज़ी थी साईं फरमान था त ही गुनहगार हुयो बदकार हुयो पर हिन जी हिकड़ी खूबी हुई जेका मुखे वणंदी जो रोजानो मुते 200 भेरा दुरूद पढ़ंदो हुयो बराबर गुनहगार हुयो पर हिन जो दुरूद मूं ताईं पहुचंदो हुयो हिन जे दुरूद पढ़ण जे सदके असां हिन सां मेहरबानी करण आया हबीब भला हिन जी जो ही सूरत मटजी नापाक जानवर वारी थी वई है जो डो केड़ो हुयो जिन जे करे हिन जी ही सूरत मटिया साईं फरमाइंदा ही ब्या त गुनाह घणा हुयस पर ही ब्याज खाइंदो हो ब्याज ही व्याजी हुयो ही शराब पियंदो शराब पीण जे करे व्याज खाइण जे करे हिन जी सूरत खंजीर जी बणजी वई शिकिल नापाक जानवर जी बणजी वई पर हिन जी इया खूबी हुई जो रोजानो मुंह ते दुरूद पढ़ंदो उन दुरूद जे सदके हिन सां जो मेहरबानी करण आया सुभान अल्लाह सुभान अल्लाह हबीबन हथ मुबारक फेरियो आ सूरत रोशन बणजी वई आ अख खुली वस सुजाग थियो त वो ऋण रेगिस्तान और को मुश्क जी खुशबू हुई पई हर पासे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों चिमल पीउ जे चेहरे ता वनी कपड़ो लाथई त चेहरो चोटी जे चंद्र वांगुर चिमके सिपियो जी ॾींहुं थियो सिजो बुरो त हेॾो माण्हू आया गुस्ल जो सामान पानी कफन बि हथन में ऐं कब्र खोटण जा औज़ार भी हथन में लाश किथे आ मयत किथे आ हिन जो कंहिंजे लाश जी चिंता पुछो चई त जेको परदेस में गुज़ारे वियो आ उन जो लाश किथे आ कि तहां केर आयो कंहिंजी चवण सां आया आयो जी असां हितों को हेतरा महल परे
गोठ आए उन गोठ जा रहवासी आयूं रात जो असां सारे गोठ वारन के आवाज थियो मदीने वारे जो दीदार थियो आवाज थियो तो वञो परदेस में मुसाफिर गुजारे वियो उन्हें जो गुस्ल कफन दफन जो इंतजाम वनी कयो मोहम्मद अमीर जो हुक्म मिलियो असां लाश जे लाए वेजारण जो सामान कफन दफन जो सामान सब खणी आया आयूं पाण न आया आयूं असां के मदीने वारे मीर पाण मोकिलियो सुभान अल्लाह हयात आहे हुजूर मुझो सुने सुञाणे गुलाम पंहिंजा सदन में साणी थिए उन्हीअ सां सदन में साणी थिए उन्हीअ सां पिरत मां कई जे पुकार आए हलो मदीने हलो मदीने हलो मदीने हलो मदीने मदीनो अकड़ने जो ठारो आए हलो मदीने हलो मदीने हलो मदीने सुभान अल्लाह मुझा दोस्तो गुस्ल थी वियो जनाज़े नमाज पढ़जी वई ऐं दफन जो इंतजाम भी थी वियो हाणे उन्हनि भलो घोड़ो ॾिनो ऐं चयो हल त असां सां तोखे मके पाक पहुचायूं काफिलो अञा रस्ते में हुयो काफिलो मके पहुतो न हो मां अॻु मके पाक पहुची वियुसि हाणे विख विख ते सलात थो पढ़ा जो सलात जा उहे नफ़ा मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठा आहिनि तॾहिं तो चवां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।